चो हरे राम हरे कृष्ण। साथ संगत जी, सतगुरु चवंता बुरे भले हम थारे प्रभु जियो खसमा ना कर प्यारे। खसमा ना खबर तो किथे चयो हां एडा साथ बेचारे गोपू के थिया गाइते कदी पूछो तो खसमाना के चयो। चो हरे राम। खसमाना यानी जी पति पत्नी के पेंजो करे वठंदो आ, पत्नी पति के पेंजो करे वठंदी है ना, उनके चवंदा तो खसमाना। चो हरे राम। यदि सतगुरु ता चवन प्रभु जियो खसमा ना कर प्यारे, ना ता चवन की न कजो खसमाना कर प्यारे। चो जय श्री कृष्ण यानी ता भी मुके पेंजो कयो। असा बुरा आयो भला आयो ये ता भी खबर आ। चो जय श्री कृष्ण। पर पो भी जेड़ा भी आयो असा के पेंजो कयो। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। चौंदा रात पैज नाम अपने की करण करावण हारे। असां बुधवा की नाम जपण सा सब तरी वेंदा आहिनि। अजामिल जेड़ो माण्हू भी तरी वियो। वाल्मीकि महाराज नाम जपे करे डाकू हुया त मरा मरा जपो ब्रह्म थी विया। अगर एड़ी शक्ति आहे तो पंहिंजे नाम जी लज रखो पैज रखो। असां के भी वो नाम दियो भक्ति दियो। चो हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। ॾाढी सुंदर प्रार्थना है साथ संगत जी। गुरु प्रार्थना कई है। हर संत महात्मा ये प्रार्थना करना है भगवान से कि हरि में जैसो तैसो तेरो प्रभु मां तव्हांजी शरण आया। इहो थींदो आहे संतन जो स्वभाव। असां भगवान खे नथा चई सघूं छो जो असां में न वो श्रद्धा है न वो भाव है न ओड़ी भक्ति है। असां त केवल इहो प्रार्थना करे था सघूं कि प्रभु संतन जहिड़ी भक्ति उनजा कुछ अंश ही असांखे लगी पए, थोड़ा सा छीटा लगी वञनि भक्ति जा। चो जय श्री कृष्ण। आवाज अचे थी भाई साहब संग? हाँ। चो राम हरे राम। असां संत त नथा ठही सघूं पर प्रभु एड़ी कृपा कयो जेको संतन जो स्वभाव थींदो आहे उनजा कुछ ही बस असां में लक्षण अची वञनि। चो जय श्री कृष्ण। कुछ ही कभी भी बेड़ो पार आहे अगर संतन जो कोई एॾो भी गुण असांजे अंदर अची वञे। महाराष्ट्र में हिकिड़ा संत थिया आहिनि। शेगांव भाई ॿुधो अथव न गांव जो नालो? मामा कंहिंजे आसपास आहे? शेगांव अकोला जे पासे। अकोला जे पासे में अथव शेगांव। उतां जा हिकिड़ा संत थिया तव्हां ॾाढो नालो ॿुधियो? गजानन महाराज। गजानन। हा अरे नालो बि था ॿुधाइनि माण्हू। तव्हां ॿुधी अथव या कथा पहिरियों? चो हरे राम। ॾाढा महान संत थिया आहिनि उतां जा प्रसिद्ध गजानन महाराज। चो जय श्री कृष्ण। उन्हनि एॾो उन्हनि जो साधारण वेश हूंदो हो, सरल वस्त्रनि में हूंदा। हाणे जेके माण्हू उन्हनि में श्रद्धा रखंदा उन्हनि खे त ख़बर हूंदो हे संत आहिनि। चो जय श्री कृष्ण। कई माण्हू उन्हनि सां पूरी व्यवहार ॾाढो सुठो रहंदा पर कई वरी घटि वधि भी ॻाल्हाईंदा चिल्लाईंदा भी हुया, गुस्सो भी कंदा उन्हनि जे मथां। हिकु बार कुछ नौजवान हुया उन्हनि खे लाइ कहिड़ी मस्ती सुझी गन्ना ईंदा आहिनि न गन्ना उहो खणी काॾे घुमनि पिया। ॾिठो कोई वेठो आहे हुया गजानन महाराज। चो जय श्री कृष्ण। हाणे उन्हनि सां गॾु पाण सां गॾु सेवादारी बि बीहारींदा कि 25-50 माण्हू बीठा हुजनि त साम्हूं खां लॻे भई कोई वॾो माण्हू कोई संत महात्मा साधारण पेड़ ते हेठो वेठा ऐं पंहिंजी भक्ति करे रहिया हुया। उन्हनि खे कुझु मस्ती सुझी आया, थोरो घटि वधि ॻाल्हायो संतनि सां। चो जय श्री कृष्ण। संतनि कोई रुख न ॾिनो। उन्हनि खे गुस्सो आयो त उन्हनि गंडनि सां उन्हनि जी पिटाई करणु शुरू करे छॾी। चो जय श्री कृष्ण। संतनि जी पिटाई शुरू कई उन्हनि। पोइ बि वीचारा हिकिड़ो गन्नो खाइनि त पोइ चवनि हरे राम, वरी ॿियो पए त चवनि सीताराम,
वरी चवनि राधे श्याम। वो मारंदे मारंदे थकिजी पिया हे, खाईंदे खाईंदे न थकिजा, हिननि खे मार बि पए। वो वीचारा थकिजी पिया त कहिड़ो माण्हू आहे, गन्ना तक टुटी पिया, संतनि खे कुझु फ़र्क़ु न पियो। चओ जय श्री कृष्ण। हाणे ॾिसो संतनि जो स्वभाव कीअं थींदो आहे। जेॾीमहिल गन्ना टुटी पिया, माण्हू वीचारा टुटी पिया, जेके मारण वारा वेही रहिया उन पेड़ जे छांव में, त संतनि ख़बर अथव टुटल गन्ना खया, हिकिड़ो बर्तन खणी आया, उन में उनजो रस निचोड़ियो ऐं उन्हनि खे पीआरण लॻा। जे उन्हनि खे मारियो आहे, चओ जय श्री कृष्ण, उन्हनि खे बढ़िया गन्ना रस कढी करे पीआरनि था। चवंदा तव्हां थकिजी पिया हूंदो, असां करे सघंदासीं इहे भाई? मारे त दूर जी ॻाल्हि आहे, कोई चार लफ़्ज़ ई ॻाल्हाए हली वञे अपशब्दनि जा, पोइ हुन सां ठीक सां ॻाल्हाईंदासीं, हुनखे रुख ॾींदासीं। चओ हरे राम। महात्मा राजेश रामाणी चवंदा, हर हिकु माण्हू संत ठही थो सघे, हर हिकु माण्हू। असां में अहिड़ी सामर्थ न आहे कि असां सभई, कोई डॉक्टर ठही सघे त कोई इंजीनियर ठही सघे, कोई वॾो जज ठही सघे, कोई वकील ठही सघे, पर असां में ये खूबी आहे, भगवान ॾिनी आहे कि हर इंसान हिकिड़ो भक्त ठही थो सघे। चओ जय श्री कृष्ण। कोई न, हर कोई संत ठही थो सघे। महात्मा चवंदा, जेके भगवान जी कसाई ॿुधंदा आहिनि, उहे बि संत थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। अहिड़ो हुननि जो स्वभाव हूंदो आहे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। पापी का पापी भुले बुरे भले हम थारे। केतिरा भी बुरा माण्हू अचनि, संत उन्हनि खे तारीफ़ आहिनि, कॾहिं भेदभाव न कंदा आहिनि। अच्छा, कई माण्हू वरी न संतनि ईअं बि चवंदा अथव कि साईं हे माण्हू ठीकु कोन्हे, हिन सां थोरो गॾु रहो, हिन सां थोरो दूर रहो। हिकु बार हिकिड़े संतनि वटि कुझु माण्हू विया, कुछ नया माण्हू उन्हनि सां जुड़िया हुया, जिनकी संगति ॾाढी ख़राब हुई, शराब पींदा हुया, जुआ खेॾंदा हुया। त उहे जेके चार उन्हनि जा पुराणा शिष्य हुया, उहे चवंदा, बाबा तव्हांखे हिननि सां गॾु न रहणो खपे, हिननि खे तव्हां छॾे छॾियो, हिननि खे हटाए छॾियो तव्हां पंहिंजी सेवा में। चओ जय श्री कृष्ण। छो भाई, ही ॾाढा बुरा माण्हू अथव, तव्हांखे ख़बर न आहे, हे असां वांगुरु कोन्हे जी तव्हां सोचो था, ये बहुत बुरे लोग हैं, हमारे जैसे अच्छे नहीं है। उन्हनि जा वचन हुया। संतन चयो, पोइ उन्हनि खां पहिरियों त मां तव्हांखे छॾां न पंहिंजो। चओ जय श्री कृष्ण। छो साईं छो था चओ? तव्हां बि जेके सुठा ठहण आया, हाणे तव्हां पाण चओ था हम अच्छे हैं वो बुरे, तव्हां सुठा ठही विया, हली वञो। तव्हां खां वधीक ज़रूरत उन्हनि खे आहे न हूंदी। चओ जय श्री कृष्ण। भाई असांखे अगरि फोन करणी हूंदी कथा कीर्तन में अचो, त असां उन्हनि खे फोन कंदासीं न जेके कथा कीर्तन में नथा अचनि, कि उन्हनि खे वेही 50 फोनियूं कयूं जेके रोज़ था अचनि, 3 टाइम नीम सां था अचनि, उन्हनि खे थोरी कंदासीं। संतनि चयो, मुंहिंजी ज़रूरत उन्हनि खे वधीक आहे जेके बुरा आहिनि। चओ तव्हां हली वञो भले। केरु सम्झे संतनि जो स्वभाव। श्री कृष्ण गोविंद। महात्मा बुद्ध चवंदा, अगर कोई उदार थी वञे, उदार यानी ॿियनि जे दुख में दुखी थी वञे, ॿियनि जे सुख में सुखी थी वञे, उहो संत ठही वियो। हिते माण्हू दुख में दुख घटि थींदा आहिनि, ॿियनि जे सुख में वधीक दुखी थी वेंदा आहिनि, हा न? ज़मानो इहो आहे। पंहिंजो दुख नज़र न ईंदो ओॾी महिल, अगरि साम्हूं वारो सुखी आहे त वधीक दुख असांखे थींदो। चओ महात्मा बुद्ध जा वचन आहिनि। अगरि कंहिंखे ॾिसी दया अची वञे, सम्झी वञो तव्हां में संतत्व अची वियो। कंहिंजे दुख खे ॾिसी तव्हां जा आंसू निकिरनि, सम्झी वञो तव्हां में संतनि जी कृपा अची वई आहे, उहे लक्षण अची विया आहिनि। कंहिंजे सुख में तव्हां बि सुखी थी वञो त सम्झी वञो भगवान जी विशेष कृपा थी वई। चओ ॿियो लक्षण ॿुधाईंदा भाई कि संत कीअं हुजनि। चवंदा संत उहो हुजनि जेके हिकिड़ी जॻह ते टिकनि न। हिकिड़ी जॻह ते टिकनि न मतिलबु ईअं न कि हुनजो हिकिड़ो ठिकानो न हुजे।
उन जो अर्थ था कि भाई संत भक्ति जो प्रचार कंदा रहन उन्हनि जी वो भक्ति जी जेकी गाड़ी आ वो काते बीहे न उन ते कदी ब्रेक न लगे हमेशा भक्ति जो प्रचार होंदो रहे इहो थींदो आहे संतन जो स्वभाव। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर विरोधा को उदाहरण दिया भाई ता जरूर वीडियो वगैरह में ॾिठो हूंदो अगर संतन जो इहो वीडियो ता वटि आयो हूंदो त माफ़ कजो केॾी केॾी महिल शब्द भी थोड़ा तिखा हूंदा आहिनि तीर वांगुरु है ना पर जेकी जरूरी ॻाल्हि हूंदी आहे उहो सत्संग में सम्झाइण ज़रूरी हूंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। संतन जो स्वभाव कीअं हुजणो खपे हिकु भक्त जो स्वभाव कीअं हुजणो खपे जंहिंजे साम्हूं माण्हू हथ जोड़ींदा आहिनि न यादि रखिजो निंदा बि उनजी च थींदी आहे पीठ पीछ में उनजी च थींदी आहे। जेके माण्हू पूजींदा आहिनि उनखे सतर्क रहणो पवंदो आहे उनखे ख़ुशि न थियणो पवंदो आहे कि माण्हू मुंहिंजी पूजा था कनि आरतियूं था कनि मूंखे पुछनि था पेरे था पवनि सम्मान था ॾियनि न कुछ माण्हू सम्मान ॾींदा आहिनि पर उन खां वधीक तयार हूंदा आहिनि पोइ खां ॻाल्हाइण जे लाइ। चओ जय श्री कृष्ण। मीराबाई जॾहिं भक्ति शुरू कई त हिकिड़े संतन सां मिली मीराबाई खे संतन चयो ॾिस भगवान जी जेकी भक्ति आहे न ॾाढी पतली लाइन आहे ॾाढी पतली रस्सी आहे उन ते तोखे हलणो पवंदो कई बार किरंदी कई बार वरी शुरू करणो पवंदो पर यादि रखजां सभिनीनि खां वधीक निंदा इन भक्तिअ में ई अथई। चओ जय श्री कृष्ण। माण्हू तुंहिंजी खूब निंदा कंदा अगर उन निंदा खां तूं परे आहे त पोइ तूं भक्ति करे थी सघे पोइ तुंहिंजी भक्ति सफल थींदी न त भक्ति सफल न थींदी। अगर ये थींदो चार माण्हू तुंहिंजे पोइ खां ॻाल्हाईंदा पोइ तूं चवंदी छॾे भैया इहा भक्ति कहिड़े कम जी माण्हू पोइ खां ॻाल्हाइनि था। चओ जय श्री कृष्ण। हाथी ईंदो आहे न हाथी ॿुधो अथव चओ जय श्री कृष्ण। हाथी जेॾी महिल गुज़रंदो हाणे त ख़ैर घटि थी विया आहिनि पहिरियों ॾाढा ईंदा हर महीने कोई न कोई महावत हाथी खे वठी ईंदा पोइ हाथी ईंदा त घर जा ॿार छा कंदा आहिनि जय गणेश जी है ना ये मान्यता है हथ पिंड पाण जुड़जी वेंदा आहिनि गणेश भगवान जो स्वरूप असां मञींदा आहियूं उन्हनि जी पूजा कंदा आहियूं हाथी न खाई थोरो त रिएक्शन ॾियो मौज में वियो ख़ुशि थी करे तव्हांखे कोई घबराहट वारो सत्संग थोड़ी था ॿुधायूं। चओ जय श्री कृष्ण। हाथी ईंदो आहे हथ जोड़ींदा आहियूं छा चवंदा आहियूं भाई हा उन्हनि खे पूजींदा आहियूं। कई माण्हू भी रहंदा आहिनि रस्तो निहारींदा आहिनि कुझु नारियल चाढ़ींदा आहिनि तोड़ाईंदा आहिनि हाथी खां पोइ प्रसाद सम्झी खाईंदा आहिनि ॾाढी पूजा कंदा आहिनि पर यादि रखो हाथी जे साम्हूं जेतिरा माण्हू हथ जोड़े बीहंदा आहिनि न ऐं गली जा जेके कुत्ता हूंदा आहिनि चओ जय श्री कृष्ण। माफ़ कजो भाई शब्द मां आई इस्तेमालु थो कयां संतनि जा वचन जेतिरा माण्हू हथ जोड़े बीठा हूंदा आहिनि उन्हनि खां वधीक पोइतो भोकण वारा तयार हूंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। पर पोइ भी हाथी जे चाल में हिकिड़ी मस्ती हूंदी आहे छो हूंदी आहे सभिनि खां वधीक ज़रूरी ॻाल्हि इहा ई आहे हाथी पोइ भी कंहिंजी परवाह न कंदो आहे साम्हूं हथ था जोड़नि माण्हू पोइतो भोकनि था पोइ भी हाथी जी उहा ई चाल आहे कोई बदलाव न आहे छो जो हाथी जेके हथ जोड़ींदा आहिनि उन्हनि ते बीहंदो न आहे हलंदो वेंदो आहे ऐं जेके पोइतो भोकींदा आहिनि उन्हनि खे निहारंदो बि न आहे। चओ जय श्री कृष्ण। चवनि था चवण ॾियनि भाई कोई ॻाल्हि न अगर कोई इहो सम्झी वञे माण्हू निंदा कनि था चवण ते हथ जोड़नि था त उन्हनि खे बि हथ जोड़े अॻिते वधिणो आहे मतां हुते बीह रहे कि भैया मुंहिंजी प्रशंसा था कनि मां हिते ई रहंदुमि। चओ जय श्री कृष्ण। तो उते गड़बड़ी थी वई हरे राम उते गड़बड़ी थी वेंदी। तो संतन जो स्वभाव भी उन हाथी वांगुरु हूंदो आहे उन्हनि जी चाल भी वो मस्ती वारी हूंदी आहे वो परवाह न कंदा आहिनि पीठ पीछे कोई केतिरो भी चए वो परवाह उन्हनि जी भी न कंदा आहिनि कि माण्हू हथ जोड़े बीठा आहिनि उन्हनि ते मां भी रहां न अगर भी रहंदा तो वो संत कीअं थी वेंदा।
चो जय श्री कृष्ण। महात्मा बुद्ध उन्हनि पंहिंजो हिकिड़ो शिष्य ठातो, उनखे संत बणायो, भक्त बणायो। त हाणे उन्हनि आज्ञा वरिती, जेको सेवक हुयो, कि प्रभु हाणे मूंखे आज्ञा ॾियो त मां भक्ति जो प्रचार शुरू कयां, मां देश विदेश वञा, नगर नगर वञा, भक्ति करायां। त महात्मा बुद्ध चयो, छो भाई? चयूं तव्हां ई त चवंदा आहियो त संतनि खे हिकिड़ो जॻह बीहणो न खपे, भक्ति जो प्रचार करणो खपे। महात्मा बुद्ध चयो, ठीकु आहे, ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, माण्हू ॾाढो घटवधि ॻाल्हाईंदा, पोइ तव्हां तयारु आहियो? चई घटवधि ॻाल्हाईंदा न, गारियूं थोड़ी ॾींदा। चई न, गारियूं बि ॾेई था सघे, तयारु आहे? चई गारियूं बि ॾींदा, लड्डू थोड़ी हणंदा। चई यादि रखंदा, लड्डू बि खाईंदे कॾहिं कॾहिं। चओ जय श्री कृष्ण। तयारु आहे? चई लठ ई हणंदा न, जान सां थोड़ी मारींदा। चई उहो बि करे था सघनि माण्हू, तूं ॿुधाए तयारु आहे? चई तयारु आहियां, हिकु न हिकु ॾींहुं त वञिणो ई आहे, घटि में घटि भक्ति जो प्रचार कंदे कंदे तो वेंदासीं। महात्मा बुद्ध ख़ुशि थिया, चयो हाणे तूं तयारु आहीं? चओ जय श्री कृष्ण। अगरि तो में सहनशीलता अची वई, सद्भावना अची वई, त पोइ तूं तयारु आहीं, पोइ तूं संत बणिजी वियो, हाणे तूं भक्ति जो प्रचार शुरू। चओ राम हरे राम श्री कृष्ण गोविंद। ॾाढो कठिन धर्म आहे हिकिड़ो भक्त ठहणु ऐं उन राह ते हलणु। एॾो सरल बि न आहे, जेतिरो सरल असांखे लॻंदो आहे। हा, भॻवान जी भक्ति ॾाढी सरल आहे, ॾाढी सरल, पर उहो गुण भक्त जा पंहिंजे अंदरि विहारणु ॾाढो कठिन आहे। चओ राम। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते अगरि असांखे गुस्सो थो अचे, हा न, कंहिंजे मथां गुस्सो था कयूं, त पोइ माफ़ कजो, असां केवल सत्संग ते वेठा आहियूं, सत्संग कयो न आहे। कंहिंखे ॾिसी अगरि दया नथी अचे, क्रोध ई थो अचे, त पोइ बसि असां नाम जा सेवक ठहिया आहियूं। हिकिड़ो टैग आहे, फॉर्मेलिटी आहे, बैच लॻल आहे कि असां सेवादारी आहियूं, पर आहियूं न। चओ जय श्री कृष्ण। सेवक उहो आहे कि अगरि कोई नयो माण्हू आयो आहे, पंहिंजी सेवा हटाए उनखे ॾे, कि अॼु तूं कर भाई, अॼु सेवा तूं कर। कई माण्हू झगड़ा कंदा था, ख़बर अथव, ये सेवा मूंखे मिली आहे, मां तोखे कीअं ॾियां, बाबा जन मूंखे ॾिनी आहे। चओ जय श्री कृष्ण। बाबा जन तोखे ॾिनी आहे, त उन्हनि ईअं चयो कि कोई नयो माण्हू अचे त उनखे तूं अपमान कजां सेवा में? माण्हू ईअं चवंदा आहिनि, हीअ सेवा मूंखे उन्हनि ॾिनी आहे, मां ये सेवा न छॾंदुमि, चाहे कुछ भी थी वञे। चओ जय श्री कृष्ण। तव्हां सेवा जो महत्व ही न समझो। श्री कृष्ण गोविंद। ॾाढा कड़ा नियम थींदा आहिनि सत्संग जी। केॾी महिल मां सत्संग ॿुधंदो आहियां न, संतनि जो त घबराहट थींदी आहे कि ये सभु ॻाल्हियूं ॿुधाइजनि सत्संग में। चओ जय श्री कृष्ण। छो जो असांजी बुद्धि उहो सभु पचाए न सघंदी आहे, जेतिरी असांजी क्षमता आहे, असां केवल ओतिरो ई करे था सघूं। वैसे तो कई कठिन नियम लिखियल आहिनि, पर पोइ बि सतगुरुनि कृपा कई आहे, उन्हनि मथे ते हथ रखियो आहे कि बसि असां भक्ति कयूं, प्रेम सां, भाव सां, मिठो ॻाल्हायूं सभिनीनि सां। चओ जय श्री कृष्ण। त बाबा जन गाईंदा न, मीठा मीठा सबसे बोलना, मीठा मीठा सबसे बोलना, प्रेम रस अपने बोलों में घोलना, प्रेम रस अपने बोलों में घोलना, कटु वचन हो सके तो सहना, सहना संतों का ये कहना, संतों का ये कहना, मिलजुल के प्यार से रहना, रहना संतों का ये कहना, संतों का ये कहना। हिकिड़ो ही साधन आहे भगवान जी भक्ति करण जो, बस प्रेम, बस प्रेम। वो डोर जेकी आहे असांखे, असांजी एतिरी क्षमता न आहे,
एतरी कैपेसिटी ना आहे, ईअं चए त असांजी एतरी हैसियत ना आहे कि असां भॻवान खे ॾेई सघूं, पर असांजे जीवन में अगरि सतगुरु आहिनि त असां उन्हनि खे ॾियूं, हू पाण ई भॻवान ताईं पहुचाईंदा। मन की डोर को प्रभु से जोड़ लो, मन की डोर को प्रभु से जोड़ लो, मोह माया से प्यारे मुख मोड़ लो, मोह माया से प्यारे मुख मोड़ लो, माया के साथ नहीं रहना, रहना संतों का ये कहना, संतों का ये कहना, है संतों का ये कहना, संतों का ये कहना। पूरे जीवन में केवल संत इहो ई सेखारींदा आहिनि कि भक्ति कयो, नाम जपियो, प्रभु जी कृपा प्राप्त कयो। चो हरे राम। राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, श्यामा लाडली कृपा करो, श्यामा लाडली कृपा करो,
ओम